शेयर कयूं। पाक फ़ौज जूं बहावलपुर, अलीपुर ऐं लोधरा जे ॿोर मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। पाक फ़ौज ऐं सिविल इंतज़ामिया सतलुज दरिया सां लाॻापियल ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन में रुधल आहे। पाक फ़ौज समेत सभई लाॻापियल इदारा ॿोर मुतासिरनि जी मदद ऐं बहाली लाइ ॾींहं राति कम करे रहिया आहिनि। पाक फ़ौज पारां ॿोर मुतासिरनि जी कैंपुनि में मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु करे दवाऊं फ़राहम कई पियूं वञनि। कमांडर बहावलपुर कोर ॿोर मुतासिरनि जी बहाली, तिबी इमदाद ऐं जारी रेस्क्यू ऑपरेशन जो जाइज़ो पिणु वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। अपडेट कंदा हलूं त पाक फ़ौज जूं बहावलपुर, अलीपुर ऐं लोधरा जे ॿोर मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। पाक फ़ौज ऐं सिविल इंतज़ामिया सतलुज दरिया सां लाॻापियल ॿोर मुतासिर इलाइक़नि में रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन में रुधल आहे। पाक फ़ौज समेत सभई लाॻापियल इदारा ॿोर मुतासिरनि जी मदद में बहाली लाइ ॾींहं राति कम कनि पिया। इन हवाले सां ॿुधाइनि पिया पाक फ़ौज पारां ॿोर मुतासिरनि जी कैंपुनि में मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु करे दवाऊं फ़राहम कई पियूं वञनि। कमांडर बहावलपुर कोर ॿोर मुतासिरनि जी बहाली, तिबी इमदाद ऐं जारी रेस्क्यू ऑपरेशन जो जाइज़ो वरितो आहे।